ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ही कथा पाण श्री गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। गुरु गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भाइयों ऐं भेनरूं, पाण कुछ ॾींहंनि में ॾिठो त हिंदू धर्म में केतिरा किताब पुस्तक आहिनि। उन खां पोइ पाण ॾिठो त भागवत महापुराण साहिब छा आहे। अॼु पाण वञूं था भागवत महापुराण साहिब जो महात्म्य पढ़ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो महात्म्य हर शास्त्र में सभ खां अव्वल उन शास्त्र जो महात्म्य ॾिनो वेंदो आहे। महात्म्य जी मायना हूंदी आहे महिमा, जंहिंमें उन जी अहमियत या महानता ॿुधाई वेंदी आहे। श्रीमद् भागवत साहिब जी महिमा पद्म पुराण में आयल आहे। भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे महात्म्य जो पहिरियों अध्याय शुरू करे रहिया आहियूं। नारद जी भक्ति सां गॾिजाणी। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त शंख ऐं ॿिया 88,000 रखेश्वर नैमिषारण्य तीर्थ ते अची गॾु थिया हुआ। उते वेदव्यास जी जो शिष्य सूत जी बि आयो। सूत जी खे ॾिसी उते वेठल सभी ऋषि मुनि उथी खड़ा थिया ऐं नमस्कार करे चयाऊं त हे महाराज, कृपा करे असांखे अहिड़ी कथा ईश्वर जी ॿुधायो जंहिं मां असांखे भक्ति, ज्ञान ऐं वैराग पैदा थिए ऐं ईश्वर सां प्रेम पैदा थिए। छो त हिन कलयुग में माण्हुनि जी समझ, माण्हुनि जी ॿुध राक्षसनि जहिड़ी थी पई आहे। कलयुग जा माण्हू ख़ुदगर्ज़ थी पिया आहिनि। माण्हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ खाइनि था, कमाइनि था ऐं पंहिंजे लाइ जीअनि था। काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार में विकिरियल आहिनि। उन्हनि खे सुखी बणाइण लाइ ऐं हिन संसार में जीवन खे शुद्ध बणाइण लाइ को अहिड़ो उपाउ, को अहिड़ो रस्तो ॾेखारियो। श्री सुखदेव जी मुश्की चयो त हे शौंक जी, तव्हां कलयुग वासियुनि जे लाइ सुठी ॻाल्हि पुछी आहे। श्रीमद् भागवत महापुराण साहिब ही हिकु अहिड़ो पुराण आहे जो हिन भव सागर मां पार उतारींदड़ आहे। ही कथा सुखदेव जी राजा परीक्षित खे ॿुधाई हुई। जंहिं वक़्तु राजा परीक्षित खे रखेश्वर श्रृंगी श्राप ॾिनो हो त तूं नांग जे ॾंगण करे नास थींदे। तॾहिं श्री सुखदेव जी गंगा जी जे किनारे ते राजा परीक्षित खे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधाई हुई। उते हज़ारे ऋषि मुनि अची गॾु थिया हुआ। उते हज़ारे रखेश्वर ऋषि मुनि कथा ॿुधण जे लाइ अची गॾु थिया हुआ। त उते देवताऊं अमृत जो लोटो खणी आया ऐं सुखदेव जी खे चयऊं त ही अमृत जो लोटो वठो ऐं राजा परीक्षित खे ॾियो ऐं असांखे कथा श्रीमद् भागवत साहिब जी ॿुधायो। तंहिं ते श्री सुखदेव जी चयो त ही अमृत मुंहिंजे कम जो न आहे, छो त ही माण्हूअ जी उमिरि वधाईंदो आहे, लेकिन श्रीमद् भागवत महापुराण साहिब त मुक्ति ॾींदड़ आहे ऐं राजा परीक्षित खे बि मुक्ति खपे। तंहिं लाइ ही उन्हनि श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधणु चाही। श्री सूत जी चवनि था त हिकु दफ़े सनक, संदन, सनातन ऐं संत कुमार चारी ॿाहिरि घुमंदा फिरंदा बद्रिका आश्रम में आया। उते हिननि नारद जी खे उदास वेठल ॾिठो। हिननि नारद जी खां पुछियो त हे मुनि, तव्हां अॼु उदास चिंता में छो वेठा आहियो। तंहिं ते नारद जी
उन्हनि चईं रखेश्वरनि खे चइनि कुमारनि खे प्रणाम करे चयो त मां सॼी पृथ्वीअ जो चकर ॾेई आयो आहियां, सभु तीर्थ धाम सभु करे आयो आहियां, लेकिन कलयुग सभिनी जीवन खे माया में अहिड़ो फासाए छॾियो आहे जो उन्हनि सच, तप, दान, दया ऐं इंसाफ़ खे छॾे ॾिनो आहे। फ़क़ति पंहिंजे पेट पालण जी चिंता में कूड़ ॻाल्हाइनि था, ख़ुदगर्ज़ आहिनि, पंहिंजे माता पिता जो चयो नथा मञीनि, उल्टो पंहिंजे ससु सहुरे ऐं सालीअ जी आज्ञा में था रहनि। पैसे जी लालच में माण्हू पंहिंजी धीअ जो नीच कुल में विवाह था कराइनि। सभु जीव पंहिंजे कर्म धर्म तां हटियल आहिनि। जॾहिं मां चौधारी घुमंदो फिरंदो जमुना नदी जे किनारे ते मथुरा में अची पहुतसि त उते हिकु अजब ॻाल्हि ॾिठमि त तमामु जवान सुंदर ऐं सुहिणी स्त्री रोई रही हुई ऐं पासे में 2 बीमार पेरसन पोरा मर्द ज़मीन ते सुता पिया हुआ, जेके अधु बेहोश हुआ। उहा नौजवान स्त्री उन 2 ॿुढनि खे उथारण जी जाम कोशिश करे रही हुई ऐं संदसि घणियूं देवियूं स्त्री जी शेवा करे रहियूं हुयूं। जीअं उन देवी मूंखे ईंदो ॾिठो त उथी बि प्रणाम करे चयो त हाय मुनेश्वर, तव्हां सभिनी जा दुख दूर करण वारा आहियो। तव्हांजो त रुगो दर्शन करण सां ई सभु दुख दूर थी था वञनि। कृपा करे मुंहिंजो बि कल्याण करियो ऐं हिननि ॿुढनि जो बि कल्याण करियो। तंहिं ते नारद जी उन देवी खां हाले अहिवाल पुछियो, जंहिं ते उन देवी चयो त मुंहिंजो नालो भक्ति आहे ऐं ही 2 पेरसन मुंहिंजा पुट ज्ञान ऐं वैराग आहिनि। वक़्त जे प्रभाव करे ही 2 ॿुढा थी पिया आहिनि ऐं ही 2 देवियूं जे तव्हां ॾिसी रहिया आहियो उहे गंगा जमुना नदियूं आहिनि। हे मुनिवर, मां दरावर देश में जनम वठी कर्नाटक देश में वॾी थियसि। महाराष्ट्र में किन हंधि मुंहिंजी चङी इज़त थी, पर गुजरात में अची मां पेरसन थी वियसि। उते दुष्टनि मुंहिंजो अंग अंग जुदा करे छॾियो। हाणे बिंद्राबन में आई आहियां त वरी जवान थी पई आहियां, लेकिन ही 2 मुंहिंजा पुट अञा बि साॻी हालत में आहिनि। हुअण त ईअं घुरिजे हा त मां ॿुढी हुजां हा ऐं मुंहिंजा पुट जवान, पर हिते उबती ॻाल्हि थी पई आहे। कृपा करे मूंखे उन जो सबबु ॿुधायो। जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, अगरि तव्हांखे हीअ कथा सुंदर लॻी हुजे ऐं तव्हांखे हिन में आनंद प्राप्त थियो हुजे त कृपा करे हिन कथा खे वधीक अॻिते शेयर कजो त ॿियनि हरि भक्तनि खे बि आनंद प्राप्त थिए। सभई चओ जय सिया राम।